नाज़रीन, अहम ख़बर है जो अवां सां शेयर कयूं पिया। कश्मीर ज़िले की पुलिस रेंजर्स जो कश्मीर के गुलण सखी वारे इलाइक़े में सर्च ऑपरेशन ऐं ड्रोन हमला 4 ॾोहारी मारिजी वञण ऐं 2 ॾोहारी ज़ख़्मी थियण जा इतला। हथियार हथ करे वरिता। 3 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा। ऑपरेशन ॾोहारनि जे ख़ात्मे ताईं जारी रहंदो। SSP कश्मीर कंदकोट मोहम्मद मुराद घांगरो। मिलियल ॼाण मूजिबि कश्मीर ज़िले के मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री जो कश्मीर पुलिस जो गुलण वारे इलाइक़े में ड्रोन हमला पुलिस से दावा कई है तो 4 ॾोहारी मारिजी विया आहिनि। पुलिस मूजिबि मारिजी वियल ॾोहारनि में खेता जोरकाणी मज़ारी, हबीबुल्ला जोरकाणी मज़ारी, फेरी जोरकाणी मज़ारी, होरान जोरकाणी मज़ारी शामिल आहिनि। कश्मीर पुलिस से सुबह सवेर वरी नफ़री साण करे ऑपरेशन कयो। ऑपरेशन में ड्रोन जो भी इस्तेमालु कयो वियो पुलिस मुताबिक़, जंहिंमें 4 ॾोहारी मारिजी विया आहिनि। कश्मीर पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियलनि जा लाश वारसनि वटि आहिनि। हिन वक़्त ताईं ऑपरेशन हलंदड़ आहे। वधीक ड्रोन हमला जारी आहिनि।